नाज़रीन न्यूज़ फॉर यू सां गॾु मां आहियां इधर भट्टी नाज़रीन अॼु असीं मौजूदु आहियूं चाणकापुर लाड़काणे में, जिते भुरगड़ी कॉलोनी वासियुनि बिजली के ख़िलाफ़ ऐं काफ़ी मसइलनि के ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि लाइ कहिड़ा कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। जीअं त वॾी तकलीफ़ आहे, 15 ॾींहंनि खां लाइट बि कोन्हे का, ऐं पाणी एतिरो आहे जो घरनि में पाणी अची वियो आहे। त असांखे लाइट ॾींदा त असां घरनि मां पाणी त कढंदासीं न। ऐं ॿियो जीत ॼणो राति जो एॾी गर्मी थी आहे, असांखे 15 ॾींहंनि खां लाइट ई न ॾिनी अथऊं। पहिरीं बरसाति खां लाइट बंदि आहे त हिन महिल ताईं लाइट ई न आई आहे। इनजे करे असां गुज़ारिश था कयूं एसी लाड़काणे खे त असांखे लाइट ॾे। वापडा वारनि खे सभिनी खे गुज़ारिश था कयूं, जाॾे काॾे फीटर हलनि था, रुॻो असांजो हिकिड़ो लाहौरी मालो नथो हले, असांजो पुरमन मुज़ारो आहे। असां सभु गुज़ारिश था कयूं वापडा वारनि खे त असांखे लाइट ॾियो, महिरबानी करे असांखे लाइट ॾियो। असांखे वॾी तकलीफ़ आहे, 15 ॾींहंनि खां असांजे घरनि में पाणी वॾो बीहजी वियो आहे ऐं पाणी नथो निकिरे। लाइट ॾींदा त असां पाणी कढंदासीं घरनि ॾांहुं। डिग डिग आहे असांजा, पेट्रोल वठी वठी थकिजी पिया आहियूं। बिजली कान्हे का, पानी भुरगड़ी कॉलोनी काए पियो आहे। SDO वापडारो न अचे थो, न ॿुधे थो। स्कूल में बोर्ड मुताद रहिया पिया आहिनि, उहे ॿार चाकू न थी पिया आहिनि, बीमार थी विया आहिनि। उते न बिजली आहे, न सलोत आहे, न को ॿियो को पाणी आहे, न नलको आहे। महिरबानी करे जा SDO खे हटाए वञे, जा असांखे बिजली ॾिनी वञे। तव्हां अॼु पाण त ॾिसो ॾाढी तकलीफ़ आहे। महिरबानी करे बिजली जो गैस बि न आहे, बोर्ड मुताद रहिया पिया आहिनि, उनजी न का वाकर थी थिए, न को अचे थो, न इंतिज़ामिया न छा। अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजे लाहौरी महल आहे, भुरगड़ी कॉलोनी आहे, गुज़िरियल 15 ॾींहंनि खां न गैस आहे न बिजली आहे, न गैस आहे न बिजली आहे। एॾो अशर आहे, ॿार बच्चा गर्मी में वेठा ने, पाणी पीअण लाइ कोन्हे को, पैसनि ते पाणी वठी 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 मरी आऊं। गैस कान्हे का, सिलेंडर ते गैस भरायूं था, उहा LPG बि नथी मिले। को जीअण जो हक़ु ॾियो, को आवाम खे तदारक ॾियो। न SDO थो अचे, न लाइन मैन, न लाइन सुप्रीडेंट, न AC, को बि अचण लाइ तयारु कोन्हे को। भुरगड़ी कॉलोनी सॼी जो सॼी बिल्कुलु 15 ॾींहंनि खां ऊंदाही लॻी पई आहे। पाणी बिल्कुलु गोॾनि ते बीठो आहे, न लेडीज़ ई निकिरी सघे, न ॿार बच्चो निकिरी थो सघे, का शइ कोन्हे। असांजी तदारक कोन्हे। असां लाहौरी महल आहे, भुरगड़ी कॉलोनी जी बिजली न गैस आहे न बिजली आहे। आख़िरकार छा थींदो? इन जे करे सॼी कॉलोनी ख़तम आहे। बिल 100%, असां वटि 100% बिलिंग आहे। हली ॾिसो 100% बिलिंग आहे। मच्छर खाई नंढा ॿार पमाल, काॾे वञूं गैस बि कान्हे का। 15 ॾींहं आहे गैस वारनि ॾे ऑफिस वञी वञी छॾा थी पियूं, पर को बि ॿुधा हा वञो अचूं था, कुझु न। बिजली वारनि ॾे हल बसि कलाक में अचे थी, कलाक में अचे थी, उनखे अॼु 15 ॾींहं आहे। सो असां तदारक वञे, असांखे महिरबानी करे न त असां रोड ब्लॉक करे असां कंहिंखे न छॾींदासीं। कोई गैर ज़रूरी न आहे, ज़रूरत वारी जे असांजो हक़ आहे। इहो बिल बियर एरिया आहे, बिलिंग एरिया आहे, टोटली तव्हां वापडा खे पूरी पेमेंट मिले बि थी, पोइ असांखे छो नथा पंहिंजा हक़ ॾिना वञनि? छाजे करे? असांजो कहिड़ो ॾोह आहे? जीअं त असांजे पारे लाहौरी महल भुरगड़ी कॉलोनी में अॼु खैर था 20 ॾींहं लाइट कोन्हे, न गैस आहे न बिजली आहे, कुझु बि न आहे। असांखे चौथों 5 दफ़ो आहे असां हिते हड़ताल था कयूं। न हिन महिल ताईं को DC आयो आहे, न जज आयो आहे, न म्यूनसिपालिटी वारा असांजी सार संभाल था लहनि। हिन महिल ताईं हेॾो गोॾे जो हेॾो पाणी बीठो आहे असांजे पारे में। महिरबानी करे असां एतिरो अर्ज़ु कंदासीं त असांजी जल्दी जल्दी मदद कनि। हेॾां बाज़ीगर पुलिका घर किरिया आहिनि, उन्हनि ग़रीबनि जी सार संभाल केरु मालिकी करण वारो न आहे। 15 ॾींहंनि खां भुरगड़ी कॉलोनी जी बिजली ऐं गैस बंदि लॻी पई आहे ऐं घिटियुनि में पाणी बीठल आहे। ऐं इन्हनि आला इख़्तियारनि खां इहा घुर कई आहे त असांजा मसइला जल्द सां जल्द हल कया वञनि। न्यूज़ फॉर यू सां गॾु वहीद अली भट्टी, लाड़काणो।